नाज़िर दौलतपुर में तालीमी इदारनि जी फ़ीयूं माफ़ न करण ख़िलाफ़ शागिर्द सरापा एहतजाज आहिनि। ॾिसूं था असद अली सुमरो जी रिपोर्ट। काफ़ी सभिनी सिंधी सभिनी यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द गॾु थी एहतजाज मुज़ाहिरो करे रहिया आहियूं। असांजो इहो ई चवणु आहे त शागिर्दनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं ग़रीब शागिर्दनि जूं फीसियूं माफ़ कयूं वञनि। ऑनलाइन क्लासनि वारो या त ड्रामो बंदि कयो वञे या त सहूलियतूं मयार कयूं वञनि जीअं ग़रीब शागिर्द क्लासिस वठी सघनि ऐं तालीम बची सघे। सीएम सिंध के एप्लीकेशन रिक्वेस्ट कंदुमि त महिरबानी करे इन में एक्शन वठे ऐं असां सां ताउन करे ग़रीब शागिर्दनि जो जीअं मुस्तक़बिल बची सघे। जेको आहे एहतजाज मुज़ाहिरो कयो आहे त हीउ जेको ऑनलाइन क्लासिस जो ड्रामो हिकिड़ो रचायो वियो आहे इहो ड्रामो महिरबानी करे बंदि कयो वञे, छो त असां वटि अहिड़ा जेके आहिनि सहूलियतूं मौजूदु न आहिनि। असां वटि नेट जी कवरेज मौजूदु न आहे। कंहिं वटि कंहिं स्टूडेंट ग़रीब आहे जंहिं वटि कीपैड मोबाइल आहे, टच मोबाइल न आहे, जंहिं ते नेट हलाए नथो सघे। उन खां पोइ जेको कंपेयरिंग क्लासिस हलनि था जंहिंमें 50 खां 100 स्टूडेंट आहिनि, उन्हनि जो शोर मचे थो। उन शोर में को बि असां लेक्चर जो हिकु वर्ड सम्झी नथा सघूं। उन जे करे असां इन मां तंग थी विया आहियूं ऐं महिरबानी करे हीअ जेके ऑनलाइन क्लासिस आहिनि बंदि कया वञनि। त असां जूं ऑनलाइन क्लासिस बंदि कया वञनि। जेकॾहिं ऑनलाइन क्लासिस हलाया था वञनि त उन्हनि जूं जेके बि वेल्टियूज़ आहिनि सलाहियतुनि उन ते हुकूमत खे पूरो लहणु खपे। जिन में नेटवर्क प्रॉब्लम आहे या शागिर्दनि वटि खे टेबलेट्स ॾिनियूं आहिनि, 40% शागिर्द जेके आहिनि उन वटि नंढड़ियूं मोबाइल हूंदियूं आहिनि जेके ग़रीब हुजण जे करे वॾी मोबाइल ताईं पहुची कोन था सघनि। ऐं असां सीएम सिंध, कानून जे वज़ीर ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ आला इदारनि खे अपील था कयूं त असांजे हिन मुतालबे ते अमल कयो वञे या त यूनिवर्सिटी खे खोले ऐं असांजे हिन तइलीम खे वधायो वञे। ऐं जेकॾहिं हिन ते अमल नथो थिए त असां सिंध हुकूमत खे हिकु तइलीम दुश्मन करार ॾेई रद्द कंदासीं। असांजो जेको ऑनलाइन क्लास हली रहिया आहिनि पूरे के मसइले लाइ असांजो ऑनलाइन क्लासनि जा हिते सभु यूनिवर्सिटियुनि जा ॿाहिरि जा शागिर्द आहियूं। नेट जी सफ़ा सहूलियत न आहे। असां हींअर क्लास वठी बि हिते पहुता आहियूं, का बि नेट जी सहूलियत न आहे। असां यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत खां मुतालबा कयूं कि ड्रामो बंदि कयो वञे या त असांखे सहूलियत ॾिनी। मसइलो मोबाइल न आहिनि, केतिरा ई ॿिया मसइला थी सघनि था। ऐं ॿियो जेको आहिनि फीसूं वरितियूं थी वञनि, फीसूं त जॾहिं वरितियूं वञनि, हाणे लॉकडाउन लॻो पियो आहे, हर को माना कारोबार घर वेठो आहे। ऐं ॿियो त मार्केट फसल हर शइ तबाह करे खाई छॾिया आहिनि। इन करे महिरबानी करे फीसूं माफ़ कयूं वञनि ऐं ऑनलाइन क्लास बंदि कया वञनि।